असां बर्बाद थी वियासीं। न ज़मीन असांजी रही, न आसमान भरजलो थियो। चांटू के वट लफ्ज़न आहिनि चंद संदू खे दिलासो ॾियां छा ॻाल्हायां। कूड़े नाथ तो न दिलासन जो मां छा कंदसि ज़रली। ॾुख हिन ॻाल्हि जो आहे त मल्हार पराई वेड़ जो शिकार थी वियो। न ज़रली, मुंहिंजी दिलि चए थी इहो सभु इत्तफ़ाक़ी ऐं हादसाती तौरु नाहे थियो। छा मतिलब? अदा मल्हार मुंहिंजे करे मारियो वियो आहे। ॻोठ में मुंहिंजो हिकु अदा मल्हार तरफ़दार हुयो। शहरोज़ खां मुंहिंजी अकेली पनाह, हालांकि मूं वटि पंहिंजी ॻाल्हि साबित करण जो को दलील नाहे, पर मुंहिंजी दिलि इहा गवाही ॾिए थी। वधीक तूं पंहिंजे डिपार्टमेंट जी तरफ़ां जांच करे असल हक़ीक़त ताईं पहुचण जी कोशिश कर। मामले के बाद में ॾिसी वठंदासीं। बड़े ख़ैर आहे। तुंहिंजी ॻाल्हि पूरी थी वई चिभड़ खान? बाबा साईं मुंहिंजूं खोड़ सारियूं ॻाल्हियूं अणपूरियूं आहिनि। उहो अॻिते हली मां तव्हांखे ॿुधाईंदुसि। पर हींअर घटी करदा लाश त हमरा जो माइटनि खे वठाए ॾियो न। हाणे तव्हां हलो पंहिंजे घर। चिभड़ खान साले खे वञी सम्झा। तव्हां न जेका खॾ खोटे आया आहियो, मूंखे हुनजे बारे में सोचणो पवंदो त हुनखे कीअं पूछे। मूं शाह मुराद ॾे माण्हू मोकिले छॾियो आहे। बाबा साईं शाह मुराद पंहिंजे पुट जो सदमो मुश्किल बर्दाश्त करे सघे। हथ सां मुड़ुस खे मारे हाणे साईं वॾो अहसास पैदा थियो है इमरान खे। छा तव्हां हिन महिल बिजार ख़ान सां ॻाल्हाए नथा सघो छा? जॾहिं हुन सां राज़ीनामो थी चुको आहे त पोइ हमरा जो लाश वापसि छो नथा वठाए ॾियो? राज़ीनामे जे शर्त मथां पहिरीं तव्हां पाणी फेरे आया आहियो। हाणे हुन सां छा ॻाल्हायां? हाणे बिजार ख़ान मुंहिंजी ॻाल्हि कीअं मञींदो? मुंहिंजा ख़ासि माण्हू मुंहिंजी इजाज़त खां बिना इहो कमु करणु निकिता हुआ। कीअं मञींदो हाणे हू मुंहिंजी ॻाल्हि? बाबा पुलिस जी मदद सां हुननि खां लाश वापसि वठी सघे थो। या भला हीअं कयो एसपी साहब सां ॿ ॻाल्हायो। घटि में घटि हमरा जो लाश त वापसि थिए न। पुलिस खे इन मामले खां आगाह करणु ज़रूरी नाहे। बाबा साईं मूंखे त डपु आहे दुश्मन किथे लाश जी बेहुरमती न करे विझनि। इन करे फौरी तौर ते मैयत हुननि खां वापसि वठाइणो ई पवंदो। लाश बि मिली मामला त बंदि थी वेंदा। पर शाह मुराद त जीअरे ई बरी। हुनखे जीअरे तव्हां मालूम आहे। तव्हां वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।